नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ लॻ हाजी महरल नारेजो में पुलिस जो आज़ार। हाजी महरल नारेजो जा रवासी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इनके तबाह करणो हुयो। हे हाणे हाफ़िज़ आहे, ॾिसो हे चौथे क्लास जो शागिर्द आहे मोहम्मद हुसैन वलद मोहम्मद हाशिम नारेजो। हिन ते भत्ते जो केस दाख़िल कयो वियो आहे। हेॾां नज़र कयो, हेॾां ॾिसो, हेॾां फिरायो। हीउ क़ुर शरीफ़ जो हाफ़िज़ क़ुर आहे, मदरसे मां फ़ारिग़ थियो आहे। हिन ते बि जेको आहे भत्ते जो केस दाख़िल कयो वियो आहे। हे एतिरियूं असां सां नाजाइज़ जेके पढ़ियल लिखियल छोकिरा बीठा आहिनि, स्कूलनि में पढ़ंदा, इन्हनि सभिनि ते भत्ते जा केस दाख़िल कया आहिनि। जॾहिं सजन नारे जो पंहिंजे घर खां जेको आहे ॿाहिरि निकितो त हुनखे पुलिस पोयां चेना डुकाए रही हुई ऐं जेके हथियारबंद वेठा हुआ धाड़ियल, उन्हनि हुनखे गोलियुनि जो खाज बणाए छॾियो। गोलियुनि जो खाज बणाए छॾियो ऐं SSP दावा कई आहे, पूरी मीडिया ते हली रहियो आहे, बयान हुन जा हली रहिया आहिनि त मां हिकु धाड़ियल मारियो आहे। 8हीं क्लास जो शागिर्द 14 सालनि जी एज रखंदड़ उनखे धाड़ियल करार ॾेई मारियो वियो आहे। असां जेको आहे आला अख़्तियार जेके ह्यूमन राइट्स जा इदारा आहिनि या चीफ जस्टिस आहे, चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे, या जेको आहे सो वज़ीर आला आहे, या जेके कोई बि इंसाफ़ वारा के बि इदारा आहिनि, असां उन्हनि सभिनी खे इहा गुज़ार तालीम जा सेक्रेटरी, तालीम जो मिनिस्टर आहे, लॉ मिनिस्टर आहे, असां सभिनि खे इहा गुज़ारिश था कयूं त ख़ुदारा असांजे हिन जेको ॻोठ में ही कुझु हली रहियो आहे, जेको असांखे हिन वक़्तु पुलिस असांजा पूरा जेके रस्ता आहिनि, शहर जो रहंदड़ रस्तो आहे उहो बंदि करे छॾियो आहे। स्कूल असांजा बंदि पिया आहिनि, इस्पताल जी काई सहूलियत न आहे, मरीज़ हिते तड़पी तड़पी मरी रहिया आहिनि। जेको शहर खां सौदो अचे थो, सामान अचे थो, रस्ते में पिकट आहे जिते इनायत लाशारी वेठो आहे, हिकिड़ो पुलिस टीम इंचार्ज शरण वारी चौबंदी सड़ी वेंदी आहे, उते उहो सामान खसी करे हड़प करे थो वञे। हेॾां असांजो केलो जेको बि सामान हितां असांजो फ्रूट वञे थो, कमंद वञे थो, उतां उहो भत्तो थो घुरे, गाॾीअ ते 5000 ॾियो, पोइ भत्तो क्रॉस कयो। असांजो फसल एग्रीकल्चर ज़राअत तबाह कई वई आहे। ट्यूबवेल असांजा सोरल प्लांट आहिनि 5-7, उन्हनि खे बिल्कुलु गोलियूं हणी APC चेंज चाढ़े करे तबाह कयो वियो आहे। पुलिस जेका आहे सॼी रियासत धुर बणी बीठी आहे उन्हनि सां। असांखे जेको आहे ख़ुदारा असां मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।